सभी दोस्तन के भली का सिंध हेल्प जे हिन नई सीरीज़ में आया तव्हांजो होस्ट इलाही बख्श सिंध हेल्प जो फाउंडर। असां तव्हां लाइ खणी आया आहियूं नई वेब सीरीज़ लर्निंग माइंड्स। लर्निंग माइंड्स मां मुराद आहे त असां उन्हनि माण्हुनि सां सिखंदासीं, उन्हनि ज़हननि खां सिखंदासीं जेके अॼु जे करंट कम करे रहिया आहिनि ऐं कम सक्सेसफुल अदा बि करे रहिया आहिनि ऐं कामयाब भी आहिनि। अहिड़नि माण्हुनि खां सिखंदासीं। अॼु जो ही प्रोग्राम असां अर्पियूं था अज़ीम रहनुमा रसूल बख्श पलेजो साहब खे, जंहिंजो अॼु ॾींहुं आहे, जेको अॼु सोशल मीडिया ते वधि खां वधि ट्रेंड थी रहियो आहे। असां साईंअ खे ट्रिब्यूट कयूं था, उन जे कोल खां शुरू कयूं था। उन जो कोल आहे त हिकु ज़िंदा क़ौम लाइ ॿियनि क़ौमुनि जूं ज़िंदा शयूं सिखणु ज़िंदगीअ जो अवलीन शर्त आहे। उन सिलसिले में जंहिं असां सिखंदासीं सिंध जे मशहूर शख्सियतुनि सां, जंहिंमें तालीमदान हूंदा, काइद, रहनुमा, बासलाहित नौजवान, समाजी रहनुमा, आर्टिस्ट, एंटरप्रेन्योरशिप, बिजनेसमैन, कामयाब बिजनेसमैन ऐं कामयाब सिंधी टेक्नोलॉजिस्ट ऐं ॿियनि शोबनि खां हर इंसान जी उहा ख़्वाहिश हूंदी आहे त हू पंहिंजी ज़िंदगीअ में बहितरीन सां बहितरीन करे ऐं पंहिंजी ज़िंदगी बहितरीन तरीक़े सां गुज़ारे, पोइ कामयाबीअ जूं मंज़िलूं तय करे। उहो तॾहिं थींदो आहे जॾहिं असां ॿियनि माण्हुनि जी ज़िंदगीअ जे तजुर्बात खां सिखूं। उन लाइ असांखे किताबनि खे खंगालणो पवंदो आहे, ऑटोबायोग्राफीज़ पढ़णी पवंदी आहे वॾनि कामयाब माण्हुनि जी, या उन्हनि जी डॉक्यूमेंट्रीज़ ॾिसणी पवंदी आहे, या उन्हनि खां इंटरेक्टिव करे सघूं। असां उन सिलसिले में सिंध हेल्प लर्निंग माइंड सीरीज़ शुरू कई आहे, जंहिंसां सिंधी ऑडियंस हिक ई जगह ते इहो मौक़ो हासिल करे सघनि था सिंध हेल्प जे प्लेटफॉर्म जे थ्रू। उहे कामयाब इंसाननि जे सां इंटरेक्टिव करे पंहिंजा सवाल जवाब करे सघनि था ऐं उन खां पुछी सघनि था जेका उन्हनि खे करंट मुश्किलात आहिनि ऐं करंट सिचुएशन सां जेके कामयाब इंसान, कामयाब माण्हू, चाहे हर के भी कहिड़ी भी फील्ड जा हुजनि। उन सिलसिले में अॼु असां तव्हां सां पहिरियों गेस्ट, उन सिलसिले जो पहिरियों गेस्ट असांजो आहे सर मोहम्मद इक़बाल साहब। साईं मोहम्मद इक़बाल पाण एजुकेशन कंसल्टेंट आहे, तालीम जे शोबे सां वाबस्ता आहे। साईं पंहिंजो वक़्तु ऐं ख़िदमत गवर्नमेंट ऐं प्राइवेट सेक्टर में ॾिनियूं अथनि। साईं गवर्नमेंट जी पक्की नौकरी छॾे करे अॻिते कुझु वधी पंहिंजी सलाहियतुनि खे इस्तेमालु करण में प्राइवेट सेक्टर में आया, जिते साईं तमामु बहितरीन नेशनल ऐं इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन सां कमु करे रहिया आहिनि। वधीक सालूं था साईं मोहम्मद इक़बाल सां। साईं जो वधीक मां तारीफ़ कंदो हलां। साईं असांजो पहिरियों गेस्ट इन लाइ बि आहे त साईं नौजवान सां गॾोगॾु साईं आम माण्हुनि सां तमामु घणो कनेक्टेड रहियो आहे। अॼु जो असांजो टॉपिक जेको आहे उहो आहे हाउ टू डेवलप इंटरेस्ट फॉर लर्निंग ड्यूरिंग द कोविड-19 जेका असांजी वबाई हीअ सूरत हाल हली रही आहे, सॼे दुनिया में हली रही आहे, स्पेशल पाकिस्तान में। उन सां तालीमी सरगर्मियूं बि रुकियूं आहिनि, उन सां काफ़ी ॿियूं बि सरगर्मियूं रुकियूं आहिनि। असां फोकस कंदासीं तालीम ते, असां फोकस कंदासीं अॼु जे नौजवान खां कहिड़ा मसइला आहिनि, अॼु जो नौजवान कीअं सिखी सघे थो, अॻिते कीअं वधी सघे थो, कीअं असां सिंध लाइ करातो थी सघे थो। ऐं हिन सूरत हाल में जेको आहे असांजो गेस्ट स्पीकर आहे मोहम्मद इक़बाल साहब असांखे ॿुधाईंदो। साईं मोहम्मद इक़बाल साहब अस्सलाम वालेकुम। सर इक़बाल आवाज़ अचे पियो? सब खां पहिरियों अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि आहियो? I hope my voice is coming or not? Yes, please. Okay, thank you very much. सब खां पहिरियों वॾी वॾी महिरबानी सिंध हेल्प वारनि जी तरफ़ां, and I would appreciate के
जेको हिननि इनिशिएटिव दोस्तनि वरितो आहे ख़ासि करे तव्हांजे लीडरशिप में इलाही इट्स अ वेरी गुड इनिशिएटिव ऐं बेस्ट टाइम आहे जेको हींअर टाइम हले पियो या जे सिचुएशन में असां गुज़रूं पिया हींअर कोविड-19 वारी में उन में हिकिड़ो बेस्ट सिलसिलो थींदो दोस्तनि खे कम भी ईंदो काफ़ी ऐं उनखे यूटिलाइज़ कंदा ऐं बेस्ट यूटिलाइजेशन ऑफ टाइम आहे ऑल्सो जैसे मुझे ताल्लुक तारफ़ तव्हां काफ़ी वॾे पैमाने ते कराए छॾियो मां नंढो आजिज़ ऐं नंढो कोशिशि कंदड़ एजुकेशनिस्ट आहियां ऐं करंटली हींअर मां जो कमु कयां पियो स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जे हिकिड़े प्रोजेक्ट में जो एजुकेशन सां बेसिकली रिलेटेड प्रोजेक्ट आहे जंहिंखे नेशनल फाइनेंशियल लिटरेसी प्रोग्राम फॉर यूथ फंडेड बाय एशियन डेवलपमेंट बैंक पूरे पाकिस्तान में हले पियो प्रोग्राम असांजो फाइनेंशियल लिटरेसी जे हवाले सां अकेडमिया सां असांजो जेको कमु आहे उहो अकेडमिया सां आहे अकेडमिया में यूनिवर्सिटीज़ कॉलेजेस एंड स्कूल्स अची था वञनि and then after I'm representing Sindh province में you come so it's nice to be here with you like जी सर तव्हां पंहिंजे लर्निंग असांजो सभ खां पहिरीं तव्हां सां सवाल आहे त लर्निंग छा आहे ऐं लर्निंग असां कीअं करे सघूं था असांजो नौजवान अॼुकल्ह जेको आहे असांजो स्टूडेंट जेको अॼुकल्ह आहे यूनिवर्सिटियुनि खां जेको आहे परे आहे ऐं तालीम जो सिलसिलो बि हिकु क़िस्म जो डिसकंटिन्यू आहे त उन में असांजो नौजवान खे कीअं लर्निंग करे सघे थो काइंडली एक्सप्लेन कजो इलाही बेसिकली लर्निंग हासिलात इल्म जी हासिलात जेका आहे उन खे या हुनर जी हासिलात खे जेको आहे सो असां लर्निंग चवंदा आहियूं या सिखिया जो अमल असांखे ईंदो आहे जेको असां सिस्टमेटिक तरीक़े सां जेको पढ़ूं था स्किल्स हासिल कयूं था थ्रू एजुकेशन जंहिंखे असां चऊं था प्रॉपर जेका एजुकेशन हले थी पाकिस्तान में या दुनिया में उन जे थ्रू जेको सिखण जो अमल थिए थो या सिखण जे दौरान जेके शयूं असां हासिल कयूं था इन खे लर्निंग जी कैटेगरी में आणिबो आहे जी काफ़ी माण्हुनि में डिफरेंट क़िस्म जा स्किल्स थियनि था काफ़ी माण्हुनि खे पंहिंजी कैपेसिटी जे हिसाब सां पंहिंजी कैपेबिलिटी एबिलिटी जे हिसाब सां जेको आहे स्किल्स जो शौक़ु बि हूंदो आहे ऐं उहे हुनखे हासिल बि कंदा आहिनि त लर्निंग जो हिकिड़ो ॿियो पहलू जेको आहे उहो स्किल्स जे थ्रू असांखे जेको आहे हासिल थींदो आहे मिले सेखारण सां यानी वेन यू आर बीइंग टॉट या कंहिं ॿियनि खे तव्हां सेखारियो था उन सेखारण जे थ्रू जेका तव्हांजी लर्निंग थिए थी तव्हांजो एक्सपीरियंस तव्हांखे मिले थो तव्हां नयूं नयूं शयूं सिखो था छो जो लर्निंग बेसिकली इट्स ए बायोलैटरल प्रोसेस आहे इहो वन वे प्रोसेस न आहे इहो बायोलैटरल प्रोसेस आहे जंहिंमें तव्हां कुझु ॾियो था कुझु वठो था यानी अवां आया उहे टीचर हुजो अवां स्टूडेंट हुजो अवां कंहिंजा हुनरी सिखिया वारे अमल में कंहिंजा शागिर्द हुजो इहो इट्स गोइंग थ्रू बायोलैटरल प्रोसेस त लर्निंग खे जेकॾहिं असां थोरो टिनि हिस्सनि में विराइण जी कोशिशि कयूं था वन इज थ्रू नॉलेज नंबर 2 स्किल्स ऐं नंबर 3 बीइंग टॉट तव्हां कंहिंखे सेखारियो था या कंहिंखां सिखण जी कोशिशि कयो था त तव्हांखे लर्निंग मिले थी सिखिया जो अमल इहो हले थो एंड दीन इस्लाम में बि ऐं हूअं बि असांखे इहो सेखारियो असां पढ़ियो आहे जेको सिखण जो अमल आहे सिखण जो अमल आहे इट्स अ लाइफ टाइम प्रोसेस इट्स अ नेवर एंडिंग प्रोसेस इहो कॾहिं बि ख़तमु थियण जो हिकिड़ो प्रोसेस न आहे ऐं इहो हमेशह हलण जो प्रोसेस आहे त माण्हू पाण खे उन स्टेज खे जिते ॿई शयूं करे सघे चाहे तव्हां केॾा तालीमदान हुजो केॾा बि स्किल्ड हुजो केॾा बि तव्हां हाईली एजुकेटेड हुजो पर तव्हां पंहिंजो पाण खे उन पोज़ीशन ते रखो जंहिंमें तव्हां ॿई प्रोसेस हलाए सघो जंहिंमें तव्हां कुझु सिखी बि सघो ऐं कुझु सेखारे बि सघो सो इट्स दिस इज़ व्हाट द लर्निंग इज़ कॉल्ड जी लाइक असां जेको आहे हींअर त लर्निंग आहे पर असां हिन सिचुएशन में कीअं लर्निंग लर्न करे सघूं था छो जो असांजूं यूनिवर्सिटीज़ बि बंदि आहिनि ऐं हीअ कोविड-19 जो जेको सिलसिलो हले पियो उन में असांजो नौजवान कीअं सिखी सघे थो नौजवान सां गॾु असांजो सिंधी आम पेरेंट्स आहिनि उहे पंहिंजे ॿारनि खे कीअं मोटिवेट कनि कीअं इंट्रस्ट डेवलप कनि जो हू सिखी सघनि काइंडली इन ते तव्हां
कुछ ॿुधायो जो अॼु जो जेको सिंधी Very तव्हां जीअं interesting. इंटरव्यू में वेठा आहियो, अॼु जो सिंधी कीअं पियो सिखे? Thank you very much. Interesting सवाल आहे ऐं मुंहिंजे घर में आफ्टर मार्च 2020 सभिनी जे ज़हन में जेके तालीम वारा या जेके सोच सम्झ वारा माण्हू आहिनि जेका पेंडेमिक क्रिएट थी आहे वॾो डिज़ास्टर जेको आहे पेंडेमिक जे मीडियम जे थ्रू गुज़रे पियो पूरी दुनिया में वॾे खां वॾो जेको लॉस थिए पियो उहो तालीम जो लॉस थिए पियो हर शइ रिपेयर थी वेंदी तव्हांजी इकोनॉमी जे कॾहिं लॉस थी वई आहे उहा वापसि अची सघे थी तव्हांजा फसल जे कॾहिं सुठी इनकम न थी आहे उहे थी सघनि था बिज़नेसिस जेके डाउन थी आहे बिज़नेसिस वापसि अची सघनि था वापसि तव्हां उहे पैसो उहो कमाए सघो था बट द मेजर लॉस जेको हींअर थिए पियो असांजो बल्कि सभिनी जो चाहे उहो नंढो ॿारु हुजे अर्ली चाइल्ड एजुकेशन जो ॿारु हुजे चाहे उहो यूनिवर्सिटी जे फाइनल ईयर जो ॿारु हुजे उन जो नुक़सानु थिए पियो उहो एजुकेशन जो थिए पियो एंड वंस द ईयर इज़ गॉन विल नेवर बी रिपीटेड यानी हिकिड़ो ॿारु आहे जेको 5 सालनि जो आहे उहो वरी 6 सालनि जो थी वेंदो उनजी जेका उमिरि आहे केजी नर्सरी वारी या जेका जंहिं क्लास जी उन में उमिरि में फिट आहे उन उमिरि खां उहो मथे चढ़ी वेंदो ऐं उहो हिकिड़ो हुनजो साल जेको आहे सो ज़ाया थी थो वञे जेकॾहिं असां हुनखे कंसीडर नथा कयूं त सो बेस्ट हींअर जेका सिचुएशन क्रिएट थिए पई वर्स्ट सिचुएशन जेका क्रिएट थिए पई उहा आहे त हाणे असांजी तालीमी जेका ॻाल्हि आहे या तालीमी जेका शइ आहे इन खे असां कंटिन्यू कीअं रखूं दिस इज़ द मेजर क्वेश्चन मार्क जेको असां सभिनी नौजवाननि जी ऐं पेरेंट जी जेका असांजी चिंता हाणे तूं त ऑन द अदर साइड इहो हिकिड़ो डिज़ास्टर जी वर्स्ट सिचुएशन आहे पर ऑन द अदर साइड जेका मां ॾिसां थो as a person, as a parent, as a teacher, as an educationist ॾिसां थो so this is also an opportunity जेका हीअं क्रिएट थी आहे बल्कि छो जो दुनिया शिफ्ट पई थिए हिकु पासे खां ॿिए पासे यानी हिकु पासे खां मुंहिंजो पैटर्न जेको हुयो तालीम जो रखियल उन पैटर्न मां या टेक्नोलॉजी वारा पैटर्न ते जेको आहे दुनिया शिफ्ट पई थिए हिन दौर में या अॻिते जेको अचण वारो दौर आहे हिन दौर में कामयाब उहो ई रहंदो ऐं सक्सेस उहो ई हासिल करे सघंदो जंहिंखे टेक्नोलॉजी ॼाण हूंदी आहे टेक्नोलॉजी मां मुंहिंजी मुराद जेका आहे उहा इहा आहे त हिकु असांखे मीडियम जी ख़बर हुजे मीडियम जीअं हाणे पाण जीअं कनेक्टेड आहियूं जेका बि असांजी ऑनलाइन थिए पई उन ज़रिए पाण कनेक्टेड आहियूं जेको सॉफ्टवेयर आहे जेको तव्हां सोर्स क्रिएट कयो आहे सोर्स ज़रिए असां पाण हीअं कनेक्टेड आहियूं पाण में नंबर 1 नंबर 2 दुनिया में अहिड़ा काफ़ी सारा सोर्सिस मौजूदु आहिनि काफ़ी सारी अहिड़ियूं टेक्नोलॉजी जेको इंटरनेट ज़रिए जेका तव्हां सोशल मीडिया ते या उनजो व्हाट्सएप जे थ्रू चओ फेसबुक ते चओ कहिड़े करे सघूं था जितां असां शयूं पंहिंजी एज जूं पंहिंजे कोर्स जूं पंहिंजूं शयूं सिखी सघूं था टेक्नोलॉजी जे ज़रिए टेक्नोलॉजी नंबर 3 अॼुकल्ह ऑनलाइन एजुकेशन जो जेको आहे हींअर सिस्टम तक़रीबन शुरू थियण वारो आहे या शुरू थी चुको आहे यूनिवर्सिटियूं शुरू करे चुको आहे सिंध गवर्नमेंट हिन ते सोचे पई त ऑनलाइन जेको आहे एजुकेशन या पंहिंजा नुक़सान या फ़ाइदा उहा थींदी या न थींदी उहा उनखे साइड ते था रखूं पर इहो हिकिड़ो मीडियम हिकिड़ो शुरू पियो थिए जेको ऑनलाइन एजुकेशन जो शुरू पियो थिए मुश्किल आहे छो जो असां वाक़िफ़ न आहियूं असां उन शइ खे एतिरे फ़ाइदनि मां असां उन मां वाक़िफ़ न आहियूं त मुंहिंजी नज़र में हिन नौजवान जे लाइ जेको लर्निंग जो बेस्ट प्लेटफॉर्म आहे ऐं वेरी ईज़ी आहे उहो आहे त तव्हां टेक्नोलॉजी जे थ्रू पंहिंजे कम जूं शयूं असेस करण जी कोशिशि कयो सर्च करण जी कोशिशि कयो ॻोल्हण जी कोशिशि कयो ऐं उनखे अवेल करण जी कोशिशि कयो त मुंहिंजे ख़्याल में बेस्ट जेको हींअर सोर्स आहे ॿारनि जे लाइ उहो आहे ऑनलाइन प्लेटफॉर्म जेको जंहिं तां टीचिंग बि करे सघंदा जंहिं तां लर्निंग करे अच्छा लर्निंग साईं जीअं ॿुधायो सर इक़बाल त लर्निंग जेको आहे तव्हां सिखी सघो था टेक्नोलॉजीअ सां फेमिलियर थी पर साईं अॼुकल्ह जेको असांजो आम सिंधी आहे आम जेको ॻोठाणो आहे जंहिंजो नंढड़ो पढ़े थो स्कूल में पढ़े थो या यूनिवर्सिटी में पढ़े थो उहो जेको आहे कीअं फेमिलियर थी सघंदो उनखे त टेक्नोलॉजी ख़बर न आहे तव्हां छा था सम्झो उहो जेको आहे पंहिंजे ॿार ते वॉच करे सघे थो पंहिंजे ॿार खे जीअं अॼु जो हिते कराचीअ में जीअं रहंदड़ माण्हू आहे जीअं सखर जेको रहंदड़ माण्हू आहे हैदराबाद जो जेको शहरी माण्हू आहे उहो त उनखे वॉच करे सघे थो उनखे ॾिसी सघे थो पंहिंजे ॿार खे छो जो त उहो हिकिड़े कमरे में लॉकडाउन में वेठा आहिनि उहे ॾिसनि पिया पर पंहिंजे हिकु आम ॿारड़ीअ जे माण्हूअ खे ॾिसूं त उहो असांजो ॿारनि खे कीअं ॾिसी सघे थो छा असांजो जेको यूनिवर्सिटीअ में स्टूडेंट्स पढ़नि था
उहे एतिरा वेल अवेयर आहिनि या उहे हेल्पफुल आहिनि जेका उन्हनि जी मदद कनि था। काइंडली इन ते बि ॿुधायो त छा हेल्प थी सघे थी इन सिलसिले में। तमामु राइट क्वेश्चन आहे पंहिंजो, इलाही इन हवाले सां मां तव्हांखे चयो त पहिरीं जी मां डिस्कस कयो त कुझु शयुनि जा नुक़सान आहिनि, कुझु शयुनि जा फ़ाइदा आहिनि। जी असां जेका बि शइ कंदासीं डेफिनेटली असांखे हुन जा कुझु फ़ाइदा बि नज़र ईंदा ऐं कुझु नुक़सान बि नज़र ईंदा। ॿ शयूं नज़र में रखणियूं आहिनि। हिकु शइ, असां हींअर सिचुएशन कहिड़ी में, नंबर वन जेका सिचुएशन आहे उहा असांजी इहा आहे त असां हींअर पेंडेमिक जी सिचुएशन में आहियूं, जिते हर शइ लॉकडाउन में आहे, हर शइ बैंड आहे, ॿार जेके आहिनि उहे पंहिंजे घरनि में बंदि आहिनि ऐं इन जो जेको आहे नुक़सानु आहे उहो देर पार ताईं आहे। नंबर टू जेका आहे उहा ॾिसूं था असां वटि ॿिया अल्टरनेट सोर्स कहिड़ा, माना इन शइ खे टैकल करण जे लाइ आया असां सीरियस आहियूं इन शइ खे करण जे लाइ या न। नुक़सान जी जेसिताईं ॻाल्हि कई तव्हां तमामु राइट वैलिड पॉइंट आहे त ठीकु आहे, हैदराबाद, कराची, सखर, नवाबशाह जेके जेके सिटीज़ आहिनि उतां जो ॿार जेको आहे उहो एक्सेस करे सघे थो, पर जेको ॻोठाणो आहे, ॻोठनि में रहंदड़ ॿार आहिनि उन्हनि खे आया अञा ताईं इहो हिकिड़ो सुवालु आहे। पर इन जॻह ते वरी अगरि मां तव्हां ज़ाहिर सोशल मीडिया में काफ़ी एक्टिव आहियो, मां काफ़ी सोशल मीडिया में ॾिसंदो त तव्हां हीअं असांजा हीअं जेके सिंधी आहिनि जी ख़ासि करे इंटीरियर जा, उहे तव्हांखे हींअर काफ़ी सारा नज़र ईंदा फेसबुक ते। फेसबुक ते तमामु घणी ट्रैफिक नज़र ईंदी सिंधियुनि जी, जेके मुख़्तलिफ़ पोस्टूं या मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ जेके आहिनि करे रहिया आहिनि। नंबर टू, ट्विटर ते अॼुकल्ह तव्हां ॾिसो केॾा सिंधी अची विया आहिनि। माना हाणे इहो सुवालु एॾो माना नथो रखे, न एतिरी अहमियत वारो न आहे त आया असां वटि एक्सेस आहे या न आहे। एक्सेस आहे, इंटरनेट बि किथां न किथां मैनेज थिए पई, मोबाइल बि जेका आहे उहा किथां न किथां मैनेज थिए पई। सिर्फ़ु कमी हिकिड़ी शइ जी आहे, उहा आहे विल, यानी हिकिड़ी स्ट्रॉन्ग विल जेका हूंदी आहे उहा असांखे ज़रूरत आहे, त उहा विल खे मां नथो सम्झां त 100% कवरेज मिलंदी ऑनलाइन एजुकेशन में। 100% कॾहिं बि न मिलंदी, छो जो असांजा काफ़ी सारा अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते एक्सेस न आहे शयुनि जी, डिफिकल्टीज़ थींदी। पर जेकर इन 100% में जिते असां हींअर 0% ते बीठा आहियूं, हींअर 0% ते आहियूं, त उन में जेकर 20% बि असांजा ॿार हिन पेंडेमिक में पढ़नि था त उहे एटलीस्ट उन्हनि खे तालीम जो सिलसिलो उन्हनि जो जारी रहंदो। ॿी जेका अहम ॻाल्हि आहे डिज़ास्टर, छो जो मां इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन में कमु कंदो रहियो आहियां, मां काफ़ी अहिड़े 2010, 2011, 2012 इहो 3-4 साल मुंहिंजा जेके आहिनि फ्लड जो जेको दौर हुयो, फ्लैश फ्लड जेको बोर्ड आई, उन में मां कमु कयो आहे। मां कैंपनि में रहियो आहियां। द मोस्ट इम्पोर्टेंट जेका सेगमेंट आहे इन डिज़ास्टर जो, इन सिचुएशन जो, उहो आहे साइकोलॉजिकल डिप्रेशन, नफ़्सियाती डिप्रेशन में जेको अचे ॿार या औरत। असां त उन टाइम छो एनजीओ में आयासीं त औरतुनि खे, पुड़नि खे, ॿारनि खे टैकल कंदासीं, पर हाणे असां हींअर जेको पंहिंजी डिस्कशन में फोकस ॿार ते आहे, त मां ॿार ते ॻाल्हाईंदुमि। हीअ 4-5 महीननि जो या 3 महीननि जो जेको सिलसिलो हींअर गुज़रियो आहे, जंहिंमें छुटियूं थियूं आहिनि 26 फरवरी खां पाण में पाकिस्तान जी सिचुएशन जेका थी आहे, इन सिचुएशन में जेकर ॾिठो वञे त हिकु त ठीकु आहे तालीम बंदि आहे, पर उन खां पोइ तव्हां ॿियो कमु ॿी शइ ॾिठी हूंदी त थ्रू मीडिया, थ्रू सोशल मीडिया, थ्रू एतिरो पेन क्रिएट थिए पियो, डिज़ीज़ बि आहे पंहिंजे जॻह ते, त उन में हिकिड़ो साइकोलॉजिकल डिप्रेशन में बि ॿार जेको आहे घणो उनखे सोचणु शुरू थो करे। असांखे उतां ई बि त ॿार खे कढणो आहे, असांखे उन सिचुएशन मां बि ॿार खे असांखे माना ॿाहिरि आणणो आहे। उन सिचुएशन में ॿाहिरि आणण जो तरीक़ो इहो आहे त तव्हां हुनखे इंगेज रखो, ऐं इंगेज छा में रखो, जेके हुनजे इंट्रस्ट ऐं हुनजे फ्यूचर जूं शयूं, हुनखे अॻिते जेके कमु अचनि, हुनजी जेके शयूं जेके हुनजी इंट्रस्ट सां गॾियल हुजनि, ऐं जॾहिं इहे शयूं गॾु थींदियूं डेफिनेटली असांजी त नुक़सान आहिनि पंहिंजी जॻह ते। ऑनलाइन एक्सेस न थींदी ॿारनि जी घणनि जी, पर मुंहिंजे ख़्याल में इहो ईअं ई हूंदो जीअं बाहि लॻी हुजे ऐं हिकिड़ी चिड़िया वांगुरु जेका पंहिंजी चुंभ सां जेका आहे हुनजी बाहि विसाए थी, त उहा एटलीस्ट हिकिड़ी ट्राई आहे उन शइ जी हल करण जे लाइ। राइट, तव्हां सही चयो त वाक़ई जेको असांजो 12 ॾींहं जो माण्हू आहे उहो अवेयर आहे इंटरनेट सां, फेमिलियर आहे, छो जो असां ॾिसूं था त हर जॻह ते असांजो सिंधी ऑडियंस आहे जेको कमेंट कंदो रहंदो आहे हर जॻह ते। अॼु जो मिसाल जीअं वठिजे, साईं रसूल बेग साहिब जो जीअं ट्रिब्यूट पिया ॾियनि, त सभ खां वधीक जेको ट्रेंड ट्विटर ते पियो हले उहो टॉप जेको आहे 3 में जेको आहे रसूल बेग साहिबु आहे। त ईअं ई जेकॾहिं असां इन खे ई पॉज़िटिविटी में वठी वञूं त बहितरु आहे। तव्हां हींअर जीअं ॿारनि जी ॻाल्हि कई, असां जीअं ॿार खे जेको आहे कीअं मोटिवेट करे सघूं था
सिखण जे तरफ़, ठीकु आहे, हिन सिचुएशन में। ऐं ॿार हींअर जीअं स्कूलिंग असां ऑनलाइन शुरू करे रहिया आहियूं, जीअं सिंध एजुकेशन डिपार्टमेंट जो ऐलान करे चुको आहे लास्ट वीक त असां हाणे ॿारनि खे ऑनलाइन पढ़ाईंदासीं, क्लासिस ऑनलाइन ॾींदा। उन्हनि ते कुझु तव्हां छा था सम्झो त उहो बहितर हूंदी सूरत हाल छा आहे, उन जे बारे में कुझु ॿुधायो? हा, अॼुकल्ह इन ते काफ़ी डिस्कशन हले पई त ऑनलाइन जॾहिं क्लासिस सां यूनिसेफ जो, पर उहो त गवर्नमेंट जो डिसीजन आहे, पर ॿार खे आम माण्हू जेको आहे कनेक्ट कंदो, उहो सिखण जो तरीक़ो बहितर आहे, उन ते तव्हां छा था? हा, इलाही वरी मां साॻी वरी बि इन शइ खां कंटिन्यू कंदुमि त नंबर वन थिंग के हिन पेंडेमिक जी सिचुएशन में सही डिसीजन आहे। माना जिते तव्हांखे नज़र ई कोन थो अचे त स्कूल जेके आहिनि तव्हांजा आईंदा 6 महीना स्कूल जेके आहिनि उहे न हली सघंदा या न ओपन करे सघंदा तव्हां हिन मसइलनि जे करे। दुनिया में ईअं पियो थिए, दुनिया में अचे अञा इन टाइम ते इहो हिकिड़ो हिकिड़े क़िस्म जो राइट डिसीजन आहे त तालीम वारी शयुनि खे कीअं कंटिन्यू रखिजे, ऐं उहो कंटिन्यू हिकिड़ो ई तरीक़ो आहे जेको अॼु ताईं सभई हिन ते अमल कनि पिया, जेके ॿाहिरि जा इदारा आहिनि उहे बि अमल कनि पिया, हिते बि अमल थिए दुनिया पूरी, ऐं उहे ऑनलाइन। पर इन जो जेको एक्सेस आहे, जेको बेनिफिशियरी आहे ॿार जंहिंजे लाइ सॼी शइ थिए पई, मुंहिंजे ख्याल में असांखे इन ते थोरो अञा वर्किंग करण जी ज़रूरत आहे। नंबर वन, गवर्नमेंट यकीनन इन ॻाल्हि ते सोचींदी हूंदी सिंध एजुकेशन डिपार्टमेंट वारा त ॿारनि ताईं इन जी एक्सेस खे कीअं बनाइजे, ॿार जेको बेनिफिशियरी जंहिंजे लाइ सॼी स्ट्रेटजी तयारु कई थी वञे, उहो ॿार उन मां फ़ाइदो कीअं वठी सघंदो, कहिड़े तरीक़े सां वठी सघंदो, उन ताईं इंटरनेट जी एक्सेस हूंदी या न हूंदी, इंटरनेट जी एक्सेस आहे त डिवाइस हूंदी या न हूंदी, जंहिं ज़रिए उहो ऑनलाइन जेका शयूं खे हासिल करे सघंदो। एट दिस टाइम इट्स अ राइट डिसीजन गवर्नमेंट जी तरफ़ां, इहो मूंखे सही डिसीजन थो नज़र अचे। हाणे अचूं था त ॿार कीअं पंहिंजी इन शइ खे कंटिन्यू करे सघे या शयूं। ॾिसो, नंबर वन ॻाल्हि, ॿार जी हमेशह लाइफ में ॿिनि माण्हुनि जो अहम किरदारु आहे। हिकिड़ो आहे हुनजा माउ पीउ, हिकु आहे उस्ताद। उस्ताद ठीकु आहे, हाणे थोरो हुनमें डिस्टेंस हुन सां अची वियो, पर ॿार माइट सां अटैच आहे। हाणे अटैच में मुंहिंजी मुराद इहा आहे त माइट ॿार जी जेका आहे सा ज़हन कम थो करे, जेकॾहिं पेरेंट वाकई उनखे ख़्वाहिशात कनि था, उन खां अलावा असां उन्हनि जी जेके नंढियूं नंढियूं ख़्वाहिशूं आहिनि उनखे पूरी करण जी वसात पूरी करण जी कोशिशि कयूं था। हीउ थोरो पंहिंजी हिनखे करणो पवंदो। राइट। हाणे ताईं थोड़ा सा फॉर्मेट खां अलॻि था अचूं त तव्हां पंहिंजे एक्सपीरियंस सां ॿुधायो जी। हाणे थोरो असां इन लर्निंग जे सिचुएशन खे थोरो अॻिते था हलूं। लर्निंग जेका आहे एज़ ए प्रोफेशनल लर्निंग, जीअं असांजा नौजवान आहिनि, यंगस्टर आहिनि, तव्हां पंहिंजे तजुर्बे खे छा था किथे था ॾिसो त लर्निंग कहिड़े तरीक़े सां असां बहितर ठाहे सघूं था, असां पंहिंजे मुआशरे खे, पंहिंजे इन सिंध खे असां कीअं बहितर तरीक़े सां, असांजा एतिरा नौजवान जेका ही यूनिवर्सिटीज़ मां पढ़नि था, सिंध मां या ॿियनि यूनिवर्सिटीज़ मां पढ़नि था, उहे एतिरा जेका आहे अॻिते निकिरण जा तमामु घटि चांसिस हूंदा आहिनि। उन्हनि खे का एडवाइस या तव्हां जिते लर्निंग जो को गैप आहे छा आहे, उन ते तव्हां कुझु ॿुधाईंदव? इलाही हाणे ईअं आहे त यूनिवर्सिटी जीअं ऑनलाइन क्लासिस स्टार्ट कया आहिनि। कल्ह शायदि HECD आई पाए त ऑनलाइन क्लास बंदि न कंदा, पर हुनजी जेके टेक्निकल फॉल्ट अचनि था या जेकी आहे हुनजो सोल्यूशन ॻोल्हण जी कोशिशि कनि था। जेसिताईं यूनिवर्सिटी जे या मैच्योर जेको ॿार आहे जंहिं हुनजो तालुक आहे, मुंहिंजे ख्याल में सूरत हाल आहे उहो इन नौजवान खे वठो, इहो जो वठणु घुरिजे, छाजे करे हिकु कहिड़ी न कहिड़ी सूरत में उनजी एक्सेस आहे इंटरनेट सां या कहिड़ी सिचुएशन आहे, व्हाट्सएप ग्रुप ठहियल आहिनि, यूनिवर्सिटी जा पंहिंजा क्लास ठहियल आहे, एक्सेस आहे ॿार खे, तक़रीबन ॿारनि खे एक्सेस आहे पंहिंजी इंटरनेट ते उनजे हवाले सां। नंबर बि मेच्योर आहिनि,
इनफ मैच्योर आहिनि शयुनि खे सम्झण जे लाइ। यूनिवर्सिटी जो जेको स्टूडेंट आहे उनखे ख़बर आहे मूंखे छा करिणो आहे, छा न आहे करिणो, कहिड़ी शइ मुंहिंजे फ़ाइदे जी आहे, कहिड़ी शइ मुंहिंजे नुक़सान जी आहे, कहिड़ी शइ में मां अॻिते वञी सघां थो, कहिड़ी शइ में नथो वञी सघां। मूं काफ़ी पर्सनल मीटिंग्स बि दोस्तनि सां कयूं आहिनि जेके मुंहिंजे एरिया में पढ़नि था यूनिवर्सिटीज़ में, उन सां गॾु जी ऐं उनखे बाक़ाइदा मूं ॿुधायो आहे इट्स द राइट टाइम फॉर स्टडी, रीडिंग वारी हैबिट खे वधाइण जी। छो जो हिकु त लॉकडाउन आहे, तव्हां वटि ॿियो को ऑप्शन ई न आहे, तव्हां न ॿाहिरि वञी सघो था, न तव्हां घुमी सघो था, न तव्हां शहर या ॿिए पासे या जेके उस पासो आहे उते तव्हां वञी नथा सघो, छाजे करे सिचुएशन अहिड़ी आहे। को प्लान बि नथा ठाहे सघो, समर वेकेशन जो ओॾां तव्हां नथा वञी सघो, त हीउ तव्हांजो बेस्ट टाइम आहे रीडिंग जो, बुक्स रीडिंग जो। बुक ऑनलाइन हुजनि, बुक्स जेके आहिनि उहे तव्हां वटि हार्ड में हुजनि, के दोस्त यार वटि हुजनि, किथे लाइब्रेरी आहे, बुक्स वठो, बुक्स खे पढ़ण जी कोशिशि कयो। उन बुक्स में ऑटोबायोग्राफीज़ थी सघनि थियूं, सक्सेसफुल माण्हुनि जी जेके आहिनि से पंहिंजी लाइफ जा स्टाइल्स थी सघनि था, पंहिंजी फील्ड जा बुक्स थी सघनि था। छो जो सुठे स्किल्ड माण्हूअ खे महारतूं हासिल करण जी पहिरीं जेको स्टेप आहे उहो रीडिंग आहे। जेतिरी तव्हां सुठी रीडिंग कंदव, जेतिरी तव्हां घणी रीडिंग कंदव, ओतिरो तव्हांजो ज़हन मैच्योर थियणु शुरू कंदो ऐं तव्हां बिल गेट जी मां ऑटोबायोग्राफी पढ़ी आहे, उनजी जेका वीडियो ॾिठी उन में बुक्स पढ़ंदो आहे, उहा रोज़ एॾो बिज़ी माण्हू आहे तॾहिं बुक्स पढ़े थो, ऐं कंहिं बि हिकिड़ी शइ खे सम्झण जे लाइ उहो 5 डिफरेंट ऑथर्स जा बुक्स पढ़े थो त जीअं पंहिंजी राय खणी करे सघे। नंबर 1 थिंग रीडिंग असांखे हिन लॉकडाउन में जेके नौजवाननि खे करणु खपे, हिकिड़ी शइ। नंबर चाहे हार्वर्ड हुजे, यूनिवर्सिटी, ऑनलाइन क्लासेस, ऑनलाइन मटीरियल, ऑनलाइन शयूं राइट अवेलेबल आहिनि इंटरनेट ते। तव्हां तव्हांजो उन जे बारे में सर्च करणु शुरू कयो, तव्हां ॻोल्हणु शुरू कयो। हीउ जेको टॉपिक आहे दुनिया में चाइना में कीअं उन जे बारे में डेफिनेशंस कीअं, उन जे बारे में रिसर्च ॾिसो, उन पंहिंजे टॉपिक खे जेका नौजवान खे करणु खपे, एजुकेशन असांखे खपे। ही टाइम को पंहिंजो करे माण्हू सोचींदो मां छा कयां, पर हिन छा करण जो जवाबु पाण खे मां खे पढ़णो आहे त पंहिंजो सिस्टमेटिक तरीक़े पंहिंजे घर में पंहिंजी औकात में पंहिंजो को एक्स्ट्रा रूम आहे जिते तव्हां डेली कलाक या 2 कलाक अची करे सुकून सां पढ़ी सघो, स्टडी करे सघो। स्पेस घर में ईअं न आहे मां जो मुंहिंजो कमरो आहे, मां हुन कमरे में किताब पढ़ां थो या मुंहिंजी पढ़ाई आहे, न इट्स नॉट कॉल्ड स्टडी। स्टडी जे लाइ तव्हांखे हिकिड़ी स्पेस खपे। ईअं न आहे मुंहिंजो सुबुह मूड ते मां सुबुह पढ़ियो, मुंहिंजो मूड शाम जो मां शाम जो पढ़ियो, न 24 कलाकनि में स्पेस तव्हां पंहिंजी डिज़ाइन माना एलोकेट करे छॾी। हीअ मुंहिंजो कमरो आहे, हिन कमरे में मां टेबल आहे, कुर्सी आहे, मां 2 कलाक जेको आहे मां पढ़ंदुमि। टाइम हिन टाइम ते मूंखे हीअ सक्सेसफुल माण्हुनि जी जेका कामयाबी जो राज़ आहे त हिकिड़ी शइ असांजी करे छॾी, उहा करे छॾी, थी वई छा थी वई। राइट सर, तव्हां हिकिड़ी शइ ज़बरदस्त हिकिड़े तरीक़े सां कयो जी। राइट, ज़बरदस्त। तव्हां ज़बरदस्त ॿुधायो त हर सक्सेसफुल माण्हू लाइ इहो ज़रूरी आहे लर्निंग लाइ किताब पढ़े, किताब पढ़े, उन्हनि माण्हुनि जी बायोग्राफीज़ पढ़े, उहा कहिड़े प्लेटफॉर्म जे थ्रू पढ़े, चाहे डिजिटल पढ़े या बुक्स जे ज़रिए पढ़े। उन ई सिलसिले में असां किताबनि जी अवेयरनेस लाइ असांजो प्लेटफॉर्म आहे सिंध हेल्थ, जिते तव्हांखे ऑडियो वीडियो किताबनि जी समरी सिंधीअ में फस्ट टाइम असां प्रोवाइड करे रहिया आहियूं। उनखे तव्हां सब्सक्राइब कयो,
उन चैनल के यूट्यूब जो चैनल आहे ऐं फेसबुक ते आहे। असां जो मेन मक़सदु इहो आहे त सिंधी नौजवाननि खे अवेयरनेस ॾियूं। असांजा उहे कुझु किताब जेका आहिनि इंग्लिश राइटर्स जा सेल्फ हेल्प ते आहिनि। तव्हां उन किताबनि खे ॾिसो। बेहतरीन आवाज़ अचे थो लहे? जी जी आवाज़ अचे पियो सर। बेहतरीन स्टेप आहे। मां सिंध हेल्प जे काफ़ी पेजिस ते वियो आहियां ऐं तव्हांजी जेके एफर्ट्स आहिनि ख़ासि करके सिंधी थैंक यू सर। अच्छा सर, कुछ जेको आहे तव्हां उन्हनि नौजवाननि लाइ बि ॿुधायो जेका प्रोफेशनल लाइफ में जॉब जे दौरान इशूज़ फेस कनि था, छो जो तव्हां गवर्नमेंट सेक्टर सां बि गॾु कमु कयो आहे, तव्हां जेको आहे प्राइवेट सेक्टर सां बि कमु कयो आहे, तव्हां नेशनल कमु बि कयो आहे, इंटरनेशनल बि कयो आहे, त उन में जेको आहे असांजो नौजवान कीअं सिखे त कीअं अॻिते वधी सघे थो, ऑर्गेनाइजेशनल प्रोफेशनल नौजवान। काइंडली इन ते बि कुछ रोशनी विझो। असल में इलाही लाइफ गुज़ारण जे लाइ जी सर माना घटिताई आहे। आवाज़ अचे पोइ तव्हां कंटिन्यू कयो। डिपेंड अपॉन यू कि तव्हां पंहिंजी लाइफ में तव्हांजी मोटिवेशन कहिड़ी आहे। मुंहिंजो तो बेसिकली गवर्नमेंट सेक्टर जी के छॾे पंहिंजी लाइफ में गोल सेट कया उनखे अचीव करण जे लाइ मां ॾिठो कि मां हिते नया शयूं करे सघंदी आहियां। मुंहिंजा जेके स्किल्स आहिनि उहे मां सही तरीक़े सां जी इस्तेमालु करे सघां। इट डिपेंड्स अपॉन योर मोटिवेशन। हिकिड़ी शइ हिकु पासो त इहो आहे त वॾी लाचारी आहे, बेवसी आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, पॉवर्टी आहे, खोड़ सारा मसइलनि जी जेकी लिस्ट ठाहींदासीं त हंड्रेड्स ऑफ इशूज़ असांखे नज़र ईंदा। उन इशूज़ में सिंध में काफ़ी इशूज़ आहिनि। सिंध मां वरी असां पंहिंजे रीजन्स खे जॾहिं ईंदासीं उते असांखे इशूज़ आहिनि। बट इम्पोर्टेंट थिंग ज़िंदगी त गुज़ारणी आहे न, लाइफ ते स्पेंड असांखे करणी आहे नंबर वन। त पोइ असां उहा जेका लाइफ आहे उहा असां ईअं छो गुज़ारियूं वेग थी करे। वेग मां मुंहिंजी मुराद आहे त ब्लड पिक्चर असांजे अॻियां हुजे, असांखे फ्यूचर जेको तस्वीर आहे उहा साफ़ असांखे नज़र न ईंदी हुजे। असां जिॾां असांखे खणी वियो को मिली वियो बसि उनजी असां फील्ड ॾिठी, उनखे असां फॉलो कयो, उन में वियासीं पोइ सची पोइ उतां वरी हा, जीअं मामूअ जो पुटु मेडिकल पियो करे, मां बि मेडिकल कयां, मामूअ जो पुटु इंजीनियरिंग पियो करे, ईअं कयां, चाचो ईअं पियो करे, मां ईअं कयां। मतिलबु क्लियरिटी विजन असांजे नौजवान खे बिल्कुलु ब्लड पिक्चर न हुजे। मां चवंदो आहियां अक्सर मां पंहिंजे दोस्तनि खे सिर्फ़ु इहा सम्झाइण जी कोशिशि कंदो आहियां त तव्हां जेको सोचो था न, तव्हां इंजीनियरिंग मेडिकल इहे पुराणियूं ॻाल्हियूं थी वियूं। हिन टेक्नोलॉजी जे दौर में लेकिन इहो केरु ॻाल्हियूं करे त हिकु डॉक्टर सभु प्रोफेशन सही आहिनि, दुनिया में सभु पढ़ाया था वञनि, दुनिया में सभिनी जा माहिर मौजूदु आहिनि, सभई स्किल्ड आहिनि, फाइनेंशियली बि ॾाढा स्ट्रॉन्ग आहिनि सभिनी में, सोशली रेस्पेक्ट जे हवाले सां सभु हर प्रोफेशन पंहिंजी जॻह ते वैल्यू रखे थो, छो उहो एग्ज़िस्ट करे थो। एग्ज़िस्ट जेका शइ करे थी उहा तव्हांजी वैल्यूड आहे। उनखे तव्हां कंपेयर नथा करे सघो त हीअ लेस वैल्यू आहे वैल्यू। इट डिपेंड्स अपॉन योर करेक्टर, डिपेंड्स अपॉन योर एबिलिटी एंड इट्स डिपेंड्स अपॉन योर विजन। त तव्हां छा था सोचो, तव्हांजी अप्रोच छा आहे, तव्हां अॻिते लाइफ में छा था करणु चाहियो, दैट इज़ द मोस्ट इम्पोर्टेंट थिंग। इहा आहे त तव्हां अॼु जे नौजवान में सभ खां वॾी जेका खोट नज़र अचे थी मूंखे, या थोड़ी घणी जेका मूंखे परेशानी थिए थी कॾहिं कॾहिं नौजवान खे ॾिसी करे, उहा इहा त दे आर लेस सीरियस अबाउट देयर फ्यूचर। जॾहिं हू यूनिवर्सिटी में पढ़नि था, छो यूनिवर्सिटी एज अहिड़ी आहे, असां सभई तव्हां मां सभई गुज़ारे आया आहियूं, हुन में थोरो असांखे केयरलेसनेस थींदी आहे त इंजॉयमेंट वारी लाइफ आहे। पर जॾहिं माण्हू प्रोफेशन थिए थो त नौजवान खे मैच्योरिटी ॾेखारणी पवंदी, थोरी सीरियसनेस ॾेखारणी पवंदी ऐं दुनिया सां टच रहण जी ज़रूरत। असांजा काफ़ी नौजवान ईंदा कनि डिग्रियूं कयो वरी ॻोठनि में अची विया आहिनि। अगरि नौकिरी मिलंदी त पोइ वेंदासीं, बाबा कोई बैक स्टेप अचण जी कहिड़ी ज़रूरत आहे। तव्हां डिग्रियूं कयो था, कराची हलिया वञो, लाहौर हलिया वञो, इस्लामाबाद हलिया वञो, उते चवंदा तव्हांजे जेके दोस्त सुठा आहिनि, मोटिवेटेड आहिनि, त उहे जवान रखनि था। तव्हां खणी बुढ़ा थी वञो या छा थी वञे, पर तव्हांखे उहे जवान रखनि था। तव्हां ॻोठ जॾहिं वापसि अचो था त डिस्करेजमेंट मिले थी, एतिरो पढ़ी अचो था, ख़र्च करे अचो था, उहे शयूं ॾिसो था,
पेरेंट्स अॻे ई असांजा एतिरा एजुकेटेड न हूंदा आहिनि, उहो डीमोटिवेट थियनि था त मुंहिंजे ॿार खे 6 महीना थी विया, साल थी वियो, 2 साल थी विया, नौकिरी नथी मिले, हीअ शइ नथी थिए, उहा शइ नथी थिए, उन मां तव्हांखे डीमोटिवेशन थिए थी, डीमोटिवेशन में पोइ तव्हां डिप्रेस थियो था, डिप्रेशन मां तव्हांखे छा थो थिए, तव्हांजो जेको दिमाग़ जा स्किल्स आहिनि उहे तव्हांजा माइनस में हलिया था वञनि। बेस्ट तरीक़ो इहो आहे तव्हां हलिया वञो, हीअं त ठीकु आहे लॉकडाउन आहे, पर जॾहिं शयूं थियनि था तव्हां हलिया वञो, कम से कम हुते अपॉर्चुनिटी वारे माहौल में त रहो जिते तव्हांखे मौक़ो मिले, जिते तव्हां सां हर रोज़ को नई माण्हू नई ॻाल्हि करे ऐं नई जुस्तजू जी ॻाल्हि करे। त मां सम्झां थो अॼु जे नौजवान जे लाइ तमामु इम्पोर्टेंट आहे मोटिवेशन खे बरक़रार रखणु ऐं पंहिंजो विजन ऐं गोल सेट करणु। हिते अञा थोरी मां हिकिड़ी ॻाल्हि एड कंदो, गोल जेके हूंदा आहिनि उहे तव्हांजा 2-3 क़िस्मनि जा हूंदा आहिनि। गोल मां मुंहिंजी मुराद इहा आहे त तव्हांजो लाइफ जो मक़सदु आहे। के नौजवान हूंदा आहिनि जेके शॉर्ट टर्म पंहिंजो रखंदा आहिनि गोल। शॉर्ट टर्म मां मुंहिंजी मुराद इहा आहे त फॉर एग्जाम्पल असांखे का मोबाइल वठणी आहे, मूंखे का मोबाइल एप्पल खपे थी, मां सेविंग स्टार्ट थो कयां ऐं मां चवां थो 6 महीननि साल में मूंखे पैसा खपे मोबाइल वठणी, इहो मुंहिंजो हिकिड़ो शॉर्ट टर्म गोल आहे। जेको लॉन्ग टर्म गोल हूंदा आहिनि उहे विज़नरी हूंदा आहिनि, मूंखे 5 सालनि खां पोइ मां पाण खे किथे थो ॾिसां, यानी मुंहिंजी जॾहिं यूनिवर्सिटी में एडमिशन थिए थी 4 साल जी डिग्री आहे, 5 साल में मां पाण खे आया ॻोठे वापसि ईंदुसि, आया मां जिते यूनिवर्सिटी मुंहिंजी आहे मां उते रहंदुसि या उन खां अॻिते वेंदुसि। इहो हूंदो आहे लॉन्ग टर्म प्लान। ऐं लॉन्ग टर्म प्लान में तव्हांखे स्लो एंड स्टडी हलणो पवंदो आहे, तव्हांखे जंपिंग न करणी पवंदी आहे। सो वाट आई डू, ऐं 3 शयूं नौजवान खे ज़हन में रखणु खपनि। नंबर 1 गोल जो पर्पस, मक़सदु छा आहे तव्हांजो। मूंखे डॉक्टर थियणो आहे, मूंखे इंजीनियर थियणो आहे, मूंखे सीएस ऑफिसर थियणो आहे, मूंखे पुलिस में मिलणो आहे, मूंखे जज थियणो आहे। मक़सदु जज छो था थियणु चाहियो, नालो खपेव, शोहरत खपेव, पैसो खपेव, पंहिंजे माइटनि जी सेफ्टी लाइ था या हिकिड़ो एग्ज़ाम्पलर थियणु था चाहियो, पर्पस ॾाढो अहम आहे इन शइ में। नंबर 2 टाइम डिसाइड कयो पंहिंजो, वक़्तु डिसाइड कयो पंहिंजो, उन वक़्त दौरान केतिरे वक़्त में तव्हांखे छा थियणो आहे। के माण्हू चवंदा आहिनि मां त अॻिते हली थींदो, तव्हां टाइम केतिरे में थींदो। आया तव्हांखे 2 साल खपनि, 4 साल खपनि, 5 साल खपनि। माण्हू सोचे थो न मूंखे घरु वठिणो आहे, उन घर जे लाइ माण्हू प्लान कंदो आहे त मूंखे 3 सालनि जे अंदरि घरु करिणो आहे, गाॾी करणी आहे, घणा दोस्त चवंदा आहिनि मां शादी करणी आहे। त इहो टाइम फ्रेम। नंबर 3 ॻाल्हि, मीडियम कहिड़ो वठंदव। हिकिड़ो टीचर आहे, जेकॾहिं उहो टीचर जी सैलरी मां हुनजो घर नथो हले, फॉर एग्जाम्पल हुनजी 10,000 सैलरी आहे, हुन 10,000 जी सैलरी मां फैमिली नथो हलाए, त उहो इनकम वधाइण लाइ छा कंदो, त हुन ट्यूशन पढ़ाईंदो। यानी ट्यूशन हुनजो मीडियम थियो। जेकॾहिं मूंखे सीएसएस क्लियर करणी आहे, मूंखे डॉक्टर इंजीनियर या कामयाबु इंसान थियणो आहे, व्हाट वुड बी माय मीडियम। मीडियम इहो आहे त एक्स्ट्रा पढ़ाई करणी पवंदी, मीडियम इहो आहे तव्हांखे एक्स्ट्रा एफर्ट वठणी पवंदी, मीडियम इहो आहे तव्हांखे एक्स्ट्रा उजागा करणा पवंदा, तॾहिं वञी तव्हां उहो कंदो। असांजी 3 शयूं क्लियर न आहिनि, असां एम्बिशियस आहियूं, नौजवान असांजो एम्बिशियस आहे त मां हीअं कयां, मां हूअं कयां, बट देन नीड टू टेक द राइट ट्रेक, तॾहिं हू वञी सक्सेस में थींदा। मुंहिंजे ख़्याल में इहे शयूं नौजवान खे करणु खपे। सही आहे, ज़बरदस्त। तव्हां जीअं ॿुधायो त असांखे जेको आहे विज़न ऐं मिशन जेको आहे असांजे नौजवान में न आहे, जेको नथो वधणु ॾिए, उहो रखणु घुरिजे ऐं उनखे जेको आहे नज़र में रखे असांजो नौजवान अॻिते वधी सघे थो ऐं अॻिते जेको आहे वधीक कमु करे सघे थो प्लानिंग सां। अॼुकल्ह टेक्नोलॉजी जे दौर में जेसि ताईं असां ॾिसूं था त सभ खां बहितरीनु शइ इहा ई आहे त असां प्लान करे हलूं, हर शइ खे जेको आहे असां टाइम ॾेई प्लान कयूं पहिरियां ई, पोइ हुन ते कमु स्टार्ट शुरू करणु घुरिजे। इन जो साईं इक़बाल बि इहो ई चई रहियो आहे त मिशन ऐं विज़न शुड बी। अच्छा साईं, तव्हां जेको आहे असां हिन सूरत हाल में इहो ॿुधायो त असां कहिड़े ट्रेंडनि खे फॉलो कयूं त असां वधीक सिखी सघूं था, जेका अॼुकल्ह ट्रेंड हली रहिया आहिनि सिखण जा, लर्निंग जा। जी साईं। हा, ट्रेंड इलाही ईअं आहे त हाणे बेसिकली माण्हू या त पंहिंजो गोल ठाहींदो आहे, पंहिंजो अलॻि ट्रेंड ठाहींदो आहे, या वरी कंहिं मशहूर ट्रेंड खे फॉलो कंदो आहे, यानी को फेमस ट्रेंड हुजे उनखे माण्हू फॉलो कंदो आहे, उनजी छाप जे अंदरि पाण खे रहण जी जेको आहे न कोशिशि कंदो आहे, या वरी माण्हू नऊं ट्रेंड। तव्हांजा बि काफ़ी दोस्त आहिनि, असांजा बि काफ़ी दोस्तनि जे नवां इनिशिएटिव्स इंट्रोड्यूस कराया। मुंहिंजे ख़्याल में सिंध वारा दोस्त जेके आहिनि उन ते कमु कनि पिया, हिकु अलॻि सां वेबिनार ठाहिण जी कोशिशि करण जी, उहो बि हिकिड़ो लर्निंग जो प्लेटफॉर्म आहे। जेको तव्हां ई मां करे रहिया आहियूं, इहो बि हिकिड़ो ट्रेंड आहे लर्निंग जो, वेबिनार जे थ्रू ट्रेनिंग्स कराइण जो।
ऑनलाइन जेको असां वटि सिस्टम आहे टीचिंग जो या लर्निंग जो, इहो बि हिकिड़ो ट्रेंड आहे। जिन दोस्तनि वटि ऑनलाइन जी एक्सेस न आहे उहे कोशिशि कनि त जिन दोस्तनि वटि सहूलियत मौजूदु आहे उन्हनि सां हफ़्ते में या हर हफ़्ते में जेको आहे 2 दफ़ा या 3 दफ़ा गॾिजी वेही करे उहे ऑनलाइन सिखण जी कोशिशि कनि। हिकु जीअं मिसाल ॻाल्हि, हिकिड़े ॻोठ जो दोस्त आहिनि, उन ॻोठनि वटि इंटरनेट न आहे या मोबाइल न आहे या एंड्रॉइड सेट जेको आहे उन्हनि वटि अवेलेबल न आहे, उहो वञी करे कंहिं अहिड़ो दोस्त जेको उन वेझो ॻोठ जो हुजे, उन में उते उन वटि अवेलेबिलिटी हुजे इन्हनि शयुनि जी, उहो कलाक हफ़्ते में को 2 दफ़ा बि जेकॾहिं माण्हू कलाक जी जेकॾहिं हिकिड़ी ऑनलाइन स्टडी करे, मुंहिंजे ख़्याल में इहा इनफ आहे। नंबर 3, होम असाइनमेंट्स जो अॼुकल्ह सिलसिलो हले पियो। काफ़ी सारा स्कूल्स जेके आहिनि, काफ़ी सारा जेके इदारा आहिनि, उहे ॿारनि खे होम असाइनमेंट्स ॾियनि पिया ऐं उन होम असाइनमेंट खे वरी पोइ थोरो फिज़िकली बि ऐं थोरो वरी फ़ोन ज़रिए या वरी ऑनलाइन ज़रिए चेक थिए थो। त ट्रेंड दुनिया में त हींअर सभई मौजूदु आहिनि। हींअर ऑनलाइन कोर्सिस जी ॾाढी हिकिड़ी भली शइ हले पई। असां जहिड़नि ख़ासि करे जेके असां ह्यूमैनिटेरियन प्रैक्टिशनर आहियूं या जेके जी जी असांजो रिसर्च जो कमु आहे, असांखे हर ॾींहुं का न का नई शइ सिखणी थी पवे ऐं नई शइ मार्केट में अची बि वञे थी, उहा असांखे पढ़णी थी पए एज़ अ ट्रेनर। त मां हींअर जीअं फॉर एग्ज़ाम्पल मां काफ़ी सारी अहिड़ियूं वेबसाइट्स आहिनि, काफ़ी सारी अहिड़ियूं शयूं आहिनि, उहे मां स्टडी कंदो रहंदो आहियां, पढ़ंदो रहंदो आहियां। हार्वर्ड यूनिवर्सिटी जा काफ़ी सारा अहिड़ा इनिशिएटिव्स आहिनि जेके ऑनलाइन कनि था। कोर्सिरा जेका तव्हांखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे, उन ते काफ़ी सारो मवाद मौजूदु आहे। त इहे हितां मवाद खणी करे डाउनलोड करे माण्हू पढ़ी बि सघे थो। जिन दोस्तनि वटि इंटरनेट ॻोठ में नथी अचे, हिकिड़ो ॾींहुं शहर हलिया वञनि, वेबसाइट ते वञी करे उतां जेके बि उनखे रिलेटेड मटीरियल खपे उहो डाउनलोड कनि, डाउनलोड करे पाण वटि रखनि ऐं पूरे हफ़्ते जो मटीरियल थी वञे उनखे स्टडी कनि। नंबर 3, इहो त जेके पढ़ियल लिखियल दोस्त उहे हींअर राब्ते में अचनि। राब्ते में मुराद इहा आहे त ग्रुपिंग जेका थींदी आहे, मिसाल जी ॻाल्हि, मां जंहिं एरिया में रहां थो त मुंहिंजी पहिरीं इहा कोशिशि हुअणु खपे त जितां उतां जा जेके बि नौजवान आहिनि, असां कंहिं न कंहिं मीडियम जे ज़रिए, कंहिं न कंहिं ज़रिए असां गॾियल रहूं, सोशल गैदरिंग्स कयूं, सोशली हिक ॿिए खे अवेयर रखूं त हीअ शइ दुनिया में कीअं पई थिए, छा पियो थिए, कीअं करिणो आहे, छा करिणो आहे। त उहो सॼो असांखे करिणो पवंदो। पर ट्रेंड वाटेवर जो आहिनि, दुनिया में हर शइ मौजूदु आहे, नेट इंटरनेट ते हर शइ मौजूदु आहे, जेका अवांजी शइ लॻे थी उन कयो। व्हाट्सअप जो बहितरीन हिकिड़ो सोर्स आहे, उनखे तव्हां इस्तेमालु कयो। फेसबुक ते जेको आहे इस्तेमालु कयो, यूट्यूब खे इस्तेमालु कयो। सिर्फ़ु इहे व्हाट्सअप, फेसबुक, यूट्यूब सिर्फ़ु वीडियो ॾिसण जे लाइ न आहे। फेसबुक सिर्फ़ु जेको आहे सो अपडेट शेयर करण या कंहिंखे लाइक करण ऐं कंहिंखे कमेंट करण जी सिर्फ़ु जॻह न आहे। व्हाट्सअप जेको असांजो आहे उहो ॿियनि शयुनि जे लाइ बि इस्तेमालु थी सघे थो। राइट। 24 कलाकनि मां 16 कलाक असां मोबाइल ते हूंदा आहियूं। 16 कलाकनि मां जेकॾहिं असां अधु कलाक बि सीरियस थी करे पंहिंजी एजुकेशन वारी शइ खे ॾींदासीं, मुंहिंजे ख़्याल में अधु कलाक बकाया कलाकनि खे काफ़ी कवर करे सघे थो। सर इक़बाल, ज़बरदस्त। तव्हां जेको ट्रेंड्स ॿुधाया त ज़बरदस्त, उहे त मुंहिंजे ज़हन में बि न हुया। जीअं तव्हां ॿुधायो त असांजो नौजवान वटि हर कंहिं वटि मोबाइल त ज़रूरु आहे। उहे जीअं शहर वञनि था या किथे उनखे वाईफाई मिले थो या डेटा नेट जो मिले थो, उहो पाण वटि उहे कम जूं शयूं डाउनलोड करे रखनि ऐं उन खां पोइ जेको आहे उहे पंहिंजो इस्तेमालु करे सघनि ऐं सोशल गैदरिंग कनि। अॼुकल्ह जीअं सोशल गैदरिंग सां मुराद साईं इहा ई आहे, व्हाट्सअप ग्रुप ते कनेक्टेड रहनि। ऐं उहा सोशल गैदरिंग त ख़तम ई थी वई, जेका चांहि पी सिंधी होटल ते गारी ॾींदो ऐं सिंधी जेको आहे वेहींदो। आई थिंक उहो त ट्रेंड हाणे पुराणो ई थी वियो आहे असां मां। त तक़रीबन जेको आहे अॼु जो सिंधी जेको आहे जीअं ड्रामनि में केटीएन ते ॾेखारियो वेंदो आहे, उहो घटी रहियो आहे। उन सां शायदि सर इक़बाल एग्री कंदो। बहरहाल उहो हिकु पंहिंजो बहस आहे, पंहिंजी जॻह ते आहे। पर साईं जा लख लख थोरा जो असांखे टाइम ॾिनऊं ऐं साईं जेको आहे असां सां लाइव सेशन में रहियो ऐं असांजो ही पहिरियों सेशन हो साईं। तव्हां जा कुर्ब जो तव्हांखे असां दावत ॾिनी ऐं तव्हां जल्दी एक्सेप्ट कई ऐं एतिरे थैंक शॉर्ट टाइम ते सिंध हेल्प ऐं ख़ासि करे तव्हांखे इलाही वक़्तु मां लकी आहियां जो मां पहिरियों महिमान आहियां मुंहिंजो, ऐं इनशाला अॻिते पाण जेको आहे सो काफ़ी टाइम में गॾु हूंदासीं। ऐं मां सम्झां थो कि सिंध हेल्प जो जेको इनिशिएटिव आहे इहो ॾाढो बहितरीनु हिकिड़े क़िस्म जो इनिशिएटिव आहे। ऐं ख़ासि करे असां सिंधी जेके हींअर सोशल मीडिया ते तमामु घणा आहियूं, जेकॾहिं मां ॾिसां थो या पंहिंजो ट्विटर तमामु घणा अहिड़नि क़िस्म जी ट्रेंड सेट करण जी, अहिड़नि क़िस्म जी एजुकेशनल एनवायरनमेंट क्रिएट करण जी, डिस्टेंस लर्निंग जेका आहे उनखे प्रमोट करण जी ज़रूरत आहे असांखे। असांखे हिन टेक्नोलॉजी जो बहितर
ऐं पॉज़िटिव इस्तेमालु जेको आहे सो करिणो पवंदो, तॾहिं असां अॻिते जेको आहे सो खणी हलंदासीं शयुनि खे। बहितरीनु इनिशिएटिव आहे ऐं मूंखे उमेद आहे त अॻिते तव्हां अहिड़नि क़िस्म जा सिलसिला जेकॾहिं ॿियनि दोस्तनि सां जारी रखंदो। बसि नौजवाननि खे मुंहिंजो सिर्फ़ु हिकिड़ो ई पैगाम आहे, उहो इहो आहे त हिकु माण्हू मोटिवेटेड रहे। खोड़ सारियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हांखे डीमोटिवेट करण जे लाइ हिते मौजूदु आहिनि, तव्हांखे मायूस करण जे लाइ मौजूदु आहिनि। कचहरियूं असांजूं मायूस कंदड़ आहिनि, शयूं असांजूं मायूस कंदड़ आहिनि। असां जी जेका जंग में अंदर जी जंग में जेको आहे पंहिंजे पाण खे मायूस मोटिवेटेड रहे माण्हू लाइफ हूअं गुज़री वेंदी। यूट्यूब ते वेही करे 24 कलाक गुज़री सघनि था, व्हाट्सअप ते वेही करे, फेसबुक ते वेही करे असांजी पूरी ज़िंदगी गुज़री सघे थी। मां चवंदो आहियां बस शयूं आहिनि, सिर्फ़ु उहो तव्हां सोचे करे तव्हां मोटिवेटेड रहो। हिकु, तव्हांजी सिहत सही आहे। जेकॾहिं तव्हां सिहतमंद आहियो त दुनिया जा ख़ुशकिस्मत तरीन शख़्स आहियो त तव्हांजी सिहत सही आहे। छो जो सिहत आहे त सभु शइ आहे। तव्हां सिहतमंद आहियो, तव्हां लाइ पैसो बि अहमियत रखंदो, गाॾी बि अहमियत रखंदी, तव्हांजे लाइ घर बि अहमियत रखंदो। तव्हां सिहतमंद न आहियो, तव्हांजी शयूं पयूं हुजनि कंहिं जी बि इस्तेमालु। नंबर 2, ज़िंदा आहियो। हर शइ ज़िंदा सां आहे। साह खणो था, तव्हां लकी आहियो। तव्हांखे अलाह साईं हर दफ़े मौक़ो ॾिए थो। हर साह जेको तव्हां में अचे थो ऐं साह ॿाहिरि निकिरे थो, इहो तव्हांखे हिकिड़ो मौक़ो आहे त तव्हां लाइफ में कुझु कयो। हिन लाइफ में ज़िंदगी गुज़ारण जो जेको बहितरीनु तरीक़ो इहो ई आहे त तव्हां वटि जेके स्किल्स आहिनि उहे ॿियनि खे ॾियो, ॿियनि जा स्किल्स तव्हां पाण वटि वठो। मोटिवेटेड रहो। मोटिवेशन ईंदी ॾुखी आहे। असां मूंखे पाण इन शइ ते अचण जे लाइ तमामु घणो टाइम लॻो ऐं मां उन शइ ते जेको आहे जीअं आहे जिते आहियो उन ते एग्री रहो, अॻिते जी कोशिशि कयो। लाइफ में सब कुछ पॉसिबल आहे, सब कुछ मिली वेंदो तव्हांखे, पर मोटिवेशन। थैंक यू। राइट, ज़बरदस्त सर। जीअं इक़बाल चयो त तव्हां वटि जेका शइ आहे उहा तव्हां ॿिए खे ॾियो, बहितरीनु पॉज़िटिव शइ, ऐं ॿिए खां उहा शइ वठो। ज़बरदस्त। सिंध हेल्प जो बि इहो ई आहे, वेबिनार लर्निंग माइंड्स जो इहो ई मक़सदु आहे त असां जेको आहे सिंधी नौजवाननि खे, स्पेशल सिंधी ऑडियंस खे, मसइलो इहो आहे जो उहे सर्च कनि था गूगल ते या ॿी जाते, उनखे एतिरा राइटअप कंटेंट्स, एतिरो जेको मवादु आहे सिंधी में नथो मिले। असां हीअ सीरीज़ शुरू करण जो मक़सदु ई इहो आहे त असां सिंध जे मशहूरु ऐं जेका वेल रिपेटेबल लीडर्स आहिनि, एंटरप्रेन्योरशिप आहिनि, जेका प्रोफेशनल आहिनि, एजुकेशनिस्ट जे हवाले सां या प्रोफेशनल HR जे हवाले सां या प्रोफेशनल कहिड़ी बि कराची में किथे बि दुनिया में कमु करे रहिया आहिनि ग्लोबली, उन्हनि सां कनेक्ट करे ऐं असां पंहिंजे यूथ खे जेको आहे कनेक्ट कयूं ऐं उन्हनि खे सेखारियूं त हीउ उहो ई आहे जेको असांजा ॻोठ में आम माण्हू हो ऐं ॻोठनि में हलियो ऐं ॻोठनि में रहियो ऐं पोइ दुनिया जे हर कुंड ते वियो। साईं इक़बाल तव्हांजी महिरबानी। ऐं असां साइन ऑफ कयूं था ऐं थैंक्स वंस अगेन। ऐं तव्हां सिंध हेल्प जे ऑडियंस खे जा बि थैंक्स जेके असांखे मैसेज कंदा रहिया कंटिन्यू, ऐं जेके असांखे सोशल मीडिया ते ॾिसंदा रहिया, ऐं जिन असांखे ज़ूम ते जॉइन कयो उन्हनि दोस्तनि जो बि थैंक्स। ऐं अॻे इंशाल्लाह अॻी सीरीज़ में तव्हांखे नए गेस्ट सां गॾु मिलाईंदासीं, नई लर्निंग शुरू थींदी लर्निंग माइंड्स सां गॾु। थैंक्स फॉर वॉचिंग सिंध हेल्प।